खैपुर नाकन शाह उन जी हिकिड़ी वीडियो ॾिसो तव्हां पहिरीं। घर में नशो हिकिड़नि रखियो, ग़रीबी को त ग़रीब माण्हू, इहा ई वॾी सज़ा आहे, गुरबत बि वॾी सज़ा आहे। हिकिड़ो त ग़रीब माण्हू वरी घर में नशो हिकिड़नि माण्हुनि रखियो, सज़ा तौर ते ॿियनि माण्हुनि खे घर भातियुनि खे घर मां कढियो वियो ऐं हुननि जो घर पधरे पट कयो वियो। केरु पुछण वारो ई कोन्हे को इंसाफ़ ई कोन्हे को। पुठ भराई जेके कनि था उन्हनि खे केरु पुछी नथो सघे, छो त वॾा माण्हू आहिनि, अझा हिननि जा ड्राइण आहिनि, छो त ग़रीब माण्हू आहिनि, बेपहुच माण्हू आहिनि। शर्म अचणु घुरिजे कानून लागू कंदड़ इदारनि खे बि, हुकूमत में वेठल हुकुमराननि खे बि, जेके हिकिड़नि जूं सज़ाऊं ॿियनि खे था ॾियनि। शर्म अचणु घुरिजे।